अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। अङण आर्य ॼाम जे कटारो ऐं कोस दियत आहे दोष मार्ग में मुयनि जे। आर्य ॼाम जे अङण ते रुगो कटारो ऐं कोस आहे। उन वटि हिक ॿिए जी मुहबत जो बदिलो मुहबत ऐं सिर जो बदिलो सिर आहे। मुहबत बि हिकु रियासत आहे जंहिंजो हिकु क़ानून आहे, हिकु आइन आहे। उन रियासत जो शहरी थियण लाइ लतीफ़ साईं रुगो हिकु क्वालिफिकेशन यानी अहलियत घुरे थो। वढियो आहीं त वेह, न त वठियो वाट वहं तूं। यानी जेकॾहिं तूं कंहिंजे अखियुनि जो वढियल आहीं त वेह। बसि इहा ई अहलियत घुरिबल आहे जंहिंसां हर माण्हू हिन रियासत जो शहरी थी सघे थो। अॻिते हली हिन रियासत हिकु क़ानून जोड़ियो त पीरीअ ॾांहुं हलंदे यानी मार्ग ते जेकॾहिं को मरी वियो त पोइ ॿिए खे बि ईअं ई करिणो पवंदो जीअं पुनुह करे ॾेखारियो। बाक़ी आशिक़ जहिड़े प्यार जी मोट माशूक़ एतिरो ई प्यार सां ॾिए इहो मुमकिन ई कोन्हे। आशिक़ जे पीरीअ ॾांहुं तकण जो अंदाज़, माशूक़ जो आशिक़ ॾांहुं तकण जो अंदाज़ ॿिन्ही में ॾींहुं राति जो फ़र्क़ु हुजे थो। उहे ॿई अंदाज़ हिकु जहिड़ा थी सघनि ई नथा।